चारई तरफ़ ख़तरो ही ख़तरो आहे ऐं असां पंहिंजी मौज मस्तिन में हुजूं जीअं दुश्मन अची ओचितो बंदूकूं सीने मथां रखनि। वारिस खान तरीक़े में जुरियत आहे जो तुंहिंजे ॻोठ में दाख़िल थी असां तनी पहुची वेंदा। इहा जुरत सिर्फ़ दिलावर खान ही करे सघे थो। अदा वॾो एतिरी मंज़िल मारे कोन ईंदो। जेकॾहिं आयो त मुंहुं ॾेई वठंदासीं। वॾे खे मुंहुं ॾियणु ॾाढो मुश्किल कमु आहे। यार छो पियो लाराए, छो थो लाराए? हकीम वञी महफ़िल जी तयारी कर, जेको बि थियो ॾिठो वेंदो। काॾे निकिरी पिया? बाबा साईं, मूंखे लॻे थो त दिलावर खान खे हाकिम खान जी ख़बर पइजी वई आहे बेॾाॾे जी दुआ सां। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ उन्हनि खे इतला करणु लाज़मी आहे, पर उन खां पहिरियां हिकिड़ो ॿियो कमु करणु घुर्जे। ॿियो कहिड़ो कमु? ॾिठई कोन त दिलावर खान सां रुस्तम गॾु अहिड़नि रुपोश माण्हुनि खे साण कयूं थो हुते। इन खां वधीक ॿियो कहिड़ो मौक़ो मिलंदो? हुकुम जो कमाल खान कीअं यादि कयो? रुस्तम जी ख़बर पइजी चुकी आहे। जेकॾहिं तव्हां सुस्ती छॾियो त रुस्तम खे पकड़े सघो था। ॿुधायो, असां पंहिंजे तरफ़ां पूरी कोशिश कयूं था। दिलावर खान सां गॾु रुस्तम वारिस खान जे ॻोठ वञे पियो। हिन वक़्तु किथे पहुता हूंदा? जेकॾहिं तव्हां 10-15 मिंटनि में निकिरंदव त दिलावर खान वारा शहर जे मथे रस्ते ते तव्हांखे मिलंदा। ठीकु आहे, असां पंहिंजे तरफ़ां पूरी कोशिश कयूं था। ठीकु आहे, पोइ देर न थियणु घुर्जे। न थींदी। बाबा साईं, मूंखे नथो लॻे त रुस्तम एतिरी आसानी सां पुलिस जे रुख चढ़ंदो बेॾाॾे जी दुआ सां। हा कमाल खान, छा हाल आहे? पोड़ो शींहुं पंहिंजी गुफ़ा मां ॿाहिरि निकिरी चुको। पोड़ो शींहुं? दिलावर खान तव्हांजे ॻोठ जो रुख कयो अथसि, थोरो ख़्याल सां। ओ, चइबो त दिलावर खान खे ख़बर पइजी वई त हाकिम खान मूं वटि तरसियल आहे। केरु आहे? कमाल खान। मूंखे ॾे। थोरो ख़्याल सां हाकिम खान। दिलावर खान तव्हां तरफ़ अचे पियो। हुनजे रस्ते में मूं बि ॼाण विछाए छॾी आहे। तव्हां ताईं पहुचणु कोन ॾींदोसांसि, पर पोइ बि थोरो ख़्याल सां। कमाल खान, तूं बेफ़िक्र थी रह। दिलावर खान कमाल खान ॾिसी वरितो आहे। पोइ कहिड़ो थो फ़र्क़ु पए? पुलिस खे इतला करे छॾींदो ऐं इन सां गॾु हाकिम खान खे बि आगाह कंदो ऐं हाकिम खान वारिस खान जो घर छॾे सिधो मूसा खान तरफ़ वेंदो ऐं असांखे बि उहो ई ज़हन में रखी करणो आहे।
गाड़ी में केर भी कोन्हे। सरकारी खाली है कोई भी कान। सिकंदर खान दियो तो हवाल या कानून सां सच्चाई करण कॾहिं को शुरू कई अथव? दिलावर खान ड्यूटी तो निभाइण जेको हुकुम मिलंदो उन ते अमल करण असांजो फर्ज़। तव्हां ॿुधायो तव्हां कंहिंजी तलाश में हो? कुछ रूपोश माण्हुनि जो ॾस मिलियो आहे, हितां गुज़रण वारा आहिनि, इन करे पंहिंजो फर्ज़ पिया पूरो कयूं। कोशिश कयो जीअं फर्ज़ में कोताही न थिए। जेकॾहिं वारस खान वारनि खे ख़बर पइजी वई आहे त पोइ पक सम्झ त हाकिम खान इतां ई वापसि हली वेंदो। पोइ असां हिते बि हकीम खान जो इंतज़ार कयूं? हा सोराब, असांखे बीहणो त हिते ई पवंदो। जेकॾहिं हाकिम खान आयो त शाम ताईं पहुची वेंदो। हाकिम खान वारनि जी पनाह मूसा खान वारा ई आहिनि। जे वारिस खान वारनि खे छॾींदो त मूसा खान वारनि ॾे वेंदो। सोराब, मूसा खान वारनि जे ॻोठ तरफ़ ॿियो मथियो रस्तो वञे, पोइ किथे ओॾां निकिरी त न वियो? उन तरफ़ खानूअ वारनि जो ख़ौफ़ अथसि, उन करे उन तरफ़ न वेंदो। ऐं ॿियो त हीउ रस्तो हुनखे वेझो पए थो, तंहिंजे करे हितां अचण जा चांस हुनखे वधीक आहिनि। हिकु त दिलावर खान उन पोइ लॻल आहे, जेका बि ख़बर पवंदसि उहो असांखे ज़रूरु ॿुधाईंदो। तंहिं करे बहितर इहो आहे सुराब त असांखे हिते ई वेहणो। कमाल खान, जेकॾहिं तो रुस्तम वारनि खे ॾिठो आहे त पोइ रुस्तम वारा हिते वाट ते ई बीठल हूंदा, छो त दिलावर खान सिकंदर खान ते पहुचण खां पहिरियां ई रुस्तम वारनि खे वाट ते लाहे छॾियो। हाकिम खान भी वापस अचे पियो, किथे रुस्तम वारनि जी रुख न चढ़ी वञे। कमाल खान, पोइ तूं जल्द कर बाबा, पंहिंजा हमरा वठी मथे रस्ते खां निकिरी वञ। उते वञी हाकिम खान खे फोन कर त हू मथे रस्ते खां अचे। छा रुस्तम वारा मथां वेठल न हूंदा? बाबा, मथां मेन रस्तो आहे, अलाए केतिरियूं गाॾियूं पियूं हलनि। जेकॾहिं रुस्तम वारा उते वेठा बि सही त उन्हनि खे कहिड़ी ख़बर त हाकिम खान कहिड़ी गाॾी में आहे। बाक़ी जिथां हेठि रहंदो कचे में न, उते वञी तव्हां बीहो। जीअं उते पहुचे त उनखे पंधु वठी अचिजो। ड्राइवर खे चइजो त गाॾी खानू वारी उतां खां फेराए। ठीकु आहे साईं, अचो तव्हां मूंसां गॾु। हली आहे शींहं जे शिकार जे लाइ दिलावर खान।
आहे छा जो Virote! Macho esto te inspira! न खाना न ये दुश्मन न पर सजण आहिनि सजण तुंहिंजा सजण थी सघनि था मुंहिंजा न अनु जेकॾहिं असीं तुंहिंजा सजण न आहियूं त तुंहिंजा दुश्मन बि न आहियूं शुरू में कुछ गलतियों थी हुयूं कानू जेके मूं त दरगुज़र करे छॾियूं आहिनि हाणे तोखे बि घुर्जे त तूं बि दरगुज़र कर कुछ गलतियों न रुस्तम कुछ गलतियों न मुझे दोस्त जो खून चलाए खून खानो खानो हुयो इत्फाक़ी खून हो जेको इत्फाक़ में थी वियो हाणे इत्फाक़ी खून खे वठी वधीक हिक ॿिए जा खून कयूं हा वधीक हिक ॿिए ते बंदूकूं ताणे वधीक रत वहायूं कानून मां वधीक नाहक खून नथो वहणु चाहियां मूंखे तंग न कर मां नथो चाहियां त इहा दुश्मनी वधे तो लाइ इत्फाक हुयो इत्फाक़ी हादसो पर रुस्तम तू शक जे बुनियाद ते मुंहिंजे दोस्त जो बेगुनाह खून वहायो आहे बेगुनाह खून अॼु बि उन दोस्त जे खून जा छंटा मुझी दिल मथा ताज़ा आहिनि ताज़ा कानून जेकॾहिं तुंहिंजी दिलि नथी ठरे त भला तुंहिंजे यार जे मौत जे करे मां तुंहिंजे दर लंघी अचां हा मन पोइ तुंहिंजी दिलि ठरे यार कंहिंजे दर लंघी अचण सां इज़त घटि बि न आहे वधंदी आहे जेकॾहिं तूं चईं मां तुंहिंजे दर में लंघी थो हा खाना रुस्तम खान जा मूं मथां कई तोरा आहिनि जेकॾहिं इतफ़ाक़ सां असांजे हिकु दोस्त जी जान वरिती अथई उन बस मुंहिंजी जान बचाई वेठी ऐं पोइ बि हली अचण लाइ तयारु आहे तोखे बि यार दरगुज़र करणु खपे ठीकु आहे रुस्तम मूंखे तुंहिंजी ज़बान मथां एतबार आहे पर हिकु ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ अॻिते तो मज़ा मूंखे ऐं मुंहिंजे दोस्तनि खे को बि नुक़सान न पहुचे हा न खानो न हाणे रुस्तम खान पारां तव्हांखे के बि कंडा न लॻंदा इहो रुस्तम खान जो तोसां वाइदो अच सुरभ ईअं कीअं थो थी सघे रुस्तम खान जेकॾहिं भर में आया आहियो त 4 कदम खणी असांजी औताक ते हलो अकबर यार हिन भेरे थोरी तकड़ आहे इहो कमु करे वठूं इनशाला ॿिए भेरे तो वटि ज़रूरु ईंदासीं ऐं तुंहिंजा 4 गिरह बि खाईंदासीं ठीकु आहे न अकबर हला इहो त ॿुधायो हिन वक़्तु इहा बाहि कंहिंजे मथां ॿारियूं वतो था घुमंदा हाकिम खान ऐं मूसा खान वारनि जे मथां चइबो त दिलावर खान ऐं हाकिम खान जा अञा बि इख़्तिलाफ़ ख़तम न आहिनि थिया हा कानू तूं खणी ईअं सम्झ त ही ॿई भाइर हाणे हिक ॿिए जे खून जा प्यासा आहिनि जेका बाहि भड़की उथी आहे इहा बाहि हाणे तॾहिं ठरंदी जॾहिं हिन ॿिन्ही भाइरनि मां हिकिड़ो मरंदो कंहिंजा बि सिर खणण खां अॻु में इहो बहितर रहंदो त हिननि ॿिन्ही भाउरनि जा पाण में इख़्तिलाफ़ ख़तम थियनि दोस्त फिलहाल बाहि जो मच मरियल आहे थोरी बाहि ढकी थिए त पोइ असां ई कोशिशि कंदासीं ठा करण यार यार हाँ हाँ तो खे छा थियो आहे ऐ अल्लाह मूंखे शर्म थी अचे शर्म छाजो शर्म तोखे बि शर्म आणु घुर्जे मूंखे शर्माइण घुर्जे पर छो शादी तय थी वई आहे पोइ बि शर्म आया न चइबो त इहा ॻाल्हि आहे ॿुध ख़ैर सां राति मिली आहे हा हा ही ॾिस मूं कपिड़ा बि वठी छॾिया आहिनि बसि हाणे रुॻो इहो ॿुधा त निकाह कॾहिं कयूं जॾहिं बि दिलि चवई निकाह पढ़ाए छॾ मां त चवां थो त अॼु ई राति निकाह पढ़ाए हिकु थी वञे छा मतिलब हिकु थी वञूं हाणे शर्म आहे थी
ॿुध ई सोची छा थो? सोचा इहो थो पियो त हाणे तमामु जल्द मुंहिंजे मथे ते मोड़ ऐं तुंहिंजे हथनि ते मेंदी आहे गाड़ी अब्बा तोखे कुंवारी मिली आहे दिलवार औलादा तुंहिंजे हथनि ते मेंदी आहे गाड़ी तोखे कुंवारी मिली आहे दिलवार ओ आहे दिलवारी भाग भलो तसे आहे वलरवारी आहे दिलवारी भाग भलो तसे आहे वलरवारी तुंहिंजे हथनि ते मेंदी आहे तोखे कुंवारी मिली आहे दिलवार औलादा तुंहिंजे हथनि ते मेंदी आहे गाड़ी तोखे कुंवारी मिली आहे दिलवारी ओ तुहरी लाडल जी लाड़ो वणाया सो त वञी खे कोठारे पराया शेपोती ही बि हथनि मां वियो। जल्द तमामु जल्द ॿई हिक सेज ते वेहंदासीं। शर्माए भली शर्माइण तुंहिंजो ज़ेवर आहे। जे तोखे ते राज करणो आहे न त पोइ मुंहिंजी हिक सलाह वठ तूं सोनीअ सां निकाह कर। अदी इहो बदनामी जो दाग मां पंहिंजे दामन ते कीअं हणां? सोनीअ खे बि त बदनाम असां ई कयो आहे न। पर सॼी ज़िंदगी मां सोनीअ सां ढंग में रंग नथो मिलाए सघां। सॼी ज़िंदगी जो लाचार न आहे। पहिरियां तूं हुनखे पंहिंजो त कर पोइ जीअं ई मौक़ो मिलियो तूं हुनखे ख़तम करे छॾजां। हुनजो असां ते शक बि न हूंदो। हा जेकॾहिं तव्हांजी इहा मर्ज़ी आहे त पोइ दिलावर सां ॻाल्हाइजो। दिलावर खे राज़ी करणु मुंहिंजो कमु आहे। सोनीअ खे ख़ामोश रखण लाइ इहो ई तरीक़ो आहे। ठीकु आहे दी मां सोनीअ सां शादी करण लाइ तयारु आहियां। पोइ सोनीअ खे ख़तम करण में तूं मुंहिंजी मदद कंदी जे इन मुसीबत मां मुंहिंजी हमेशह लाइ जान छुटी वञे। हिन मुसीबत मां एतिरो आसानी सां तुंहिंजी जान आज़ाद थियण वारी न आहे सोढा। तव्हां मुंहिंजे लाइ ॼार विछायो आहे न हाणे मां तव्हां लाइ ॼार विछायां थी। पोइ ॾिसूं इहो था त हिन हवेली मां केर थो धट ऐं खे थी इज़त मिले। कमु अहिड़ो करणो आहे जीअं दिलावर खे असां ते शक न थिए। होॾां दिलावर हाकिम खे ख़तम करे ऐं हेॾां असां सोनीअ खे पूरो करे छॾियूं ऐं ये मथे जा सूर हमेशह लाइ ख़तम थी वञनि। बाक़ी रहंदो दिलावर उनखे ख़तम करणु मूं लाइ मुश्किल न थींदो। दिलावर खे ख़तम करण खां पोइ बाक़ी सॼी ज़िंदगी अंग में रंग मिलाईंदो रहंदुसि। छा पियो सोचे? ठीकु आहे दी तव्हांजी दिलावर खे राज़ी करे छॾियो त जीअं राति जे अंधेरे में ई निकाह करे छॾियो। छो निकरा? आखिर मूं कयो छा है जो मां निकरा? अदा जे तूं घर में हूंदे न त ये छोरियूं घर में वेहंदियूं ई कोन। या सो कल बांडी छा वठी आयो आहे बकरी। छोरन खे बहानो मिली वियो आहे गाह करण थी वञो गाह करण थी वञो। सॼो ॾींहुं वतन थियूं पराइनि ज़मीनुनि में घुमंदियूं। गाह करणो आहे ॾर के उठ चारणा अथनि। घर में हिकिड़ो पल बि वेहण कोन थो अचेनि पियो। तूं चङो लॻो आहे। घर में छोरियूं नथियूं वेहनि? हा ॻोहोरी मुंहिंजो वाह दीवा। तूं गाह मुंहिंजो छॾाइण जे लाइ छोरनि खे उबता सुबता ॾटा थो मिलाए वेठो। पोइ हुननि खे त बहानो घुर्जे न। घर में वेहनि ई कोन थियूं सॼो ॾींहुं हिन ज़मीन जे हवाले वतन थियूं चकर ॾींदियूं ॿाहिरि। जेकर ॿाहिरि वञनि थियूं त कहिड़ो ॾोह थी पियो। तोखे बि शौक़ आहे त वञी घुम। ठाहियो हाणे ठाहियो। मूंसां वात न वेड़ाए घणो। मां घणो सठो आहे। खण पंहिंजा टीन टपड़ हाणे निकिरो। मालाए तो निकिरो त गाॾी न निकिरी वञई। बीठो आहे मूंसां मुक़ाबिला करण। जोगो धण करे छॾियो थी। मुंहिंजी छोरियूं रोला करे छॾियूं थी। ये टीन टपड़ सभु तोखे बख़्शनि बख़्श। मां वञा थो वञा। अजायो लुड़ हणी पाड़ो पती न खिला। मूंखे पंहिंजा 5000 ॾे त मां निकिरां। हे जेको खाधई पीती इहो मुफ़्त जो हो। खरार हिन जा खुटाई छॾिया थी। इहो तोखे सुझे ई कोन थो। बाक़ी जेके पाण 2 रुपया ॾिना थी उहे ज़ितान ते तुरिया बि छा थई।
मां चवाई थी इन हालन में ही निकोरो हितां मिलंदी टको भी कोन हर घर छो थो पत विञाई आकी बाकी इएं त हिन घर मां बि कोन निकिरंदुसि जेसि ताईं मां हिकु कर्ज़ नथो उगाड़ियां जे तूं न ॾियण वारी न त मां बि न छॾण वारो आहियां जे हिन घर में रहणो अथई त अॼु खां पोइ मुंहिंजे छोरीअ खे को ॿाहिरि जो कमु चयो थी त इन पुठीअ जी खल लहराए इन मां जुती ठाराए छॾींदसि जुती भाउ जे खल जी थी जुती पाए भेण आहीं त ॾाण ई ॾाण तो जड़े भाउ खां न घर में भोलो धारे छॾिया हा त उहो बि पिनाइण जे कम अचे हा न तूं पिनाइण जहिड़ो न कमाइण जहिड़ो सॼो ॾींहुं गेदूड़े जे गेग वांगुरु घर जे वाॾनि में चिंबड़ियो पियो आहे तो ब हज़ारी भाउ खे पिनाईंदी चवंदा आहिनि न त जहिड़ी नियत तहिड़ी मुराद मूंखे पिनाइण जो सोचियो अथई न त पाण अॻ में ई वठी पिनदी पिना या कुझु बि कयां वरी बि तो दर कोन आई आहियां सुवाल करण वरी बि पंहिंजे दर ते वेठी आहियां तो वांगुरु धिका खाईंदी कोन थी वठां दर जा मां चवां थी निकुर घर मां निकुर बड़ो वाला नेक बचड़ा वाला और तो के नथी नेक पुजे पई हम पजाए हलो निकुर चवां थी निकुर मां चवां थो तूं बि हिन घर में सुखा टुको न खाईंदी मां वञा थो बाक़ी आ नेक त बचो थो वञा हल नेक तो बचे पियो हल माया खिटा सख्यो टुकुर खावा जा दुखियो तो जे दर ते कोन ईंदसि जेका भी खबर पदस हो साईं जरूर बुधाइजो तंहिं करे बहितर इहो आहे सुराब त असांखे हिते ई कमाल खान जेकॾहिं तो रुस्तम वारनि खे ॾिठो आहे त पोइ रुस्तम वारा हिते वाट ते बीठल हूंदा छो त दिलावर खान सिकंदर खान ते पहुचण खां पहिरियां ई रुस्तम वारनि खे वाट ते लाहे छॾियो हाकिम खान भी वापस अचे पियो किथे रुस्तम वारनि जी रुख न चढ़ियो कमाल खान पोइ तूं जल्द कर बाबा पंहिंजा हमरा वठी मथे रस्ते खां निकिरी वञ उते वञी हाकिम खान खे फोन कर त हू मथे रस्ते खां अचे छा रुस्तम वारा मथां वेठल न हूंदा बाबा मथां मेन रस्तो आहे अलाए केतिरियूं गाॾियूं पियूं हलनि जेकॾहिं रुस्तम वारा उते वेठा बि सही त उन्हनि खे कहिड़ी ख़बर त हाकिम खान कहिड़ी गाॾी में आहे बाक़ी जिथां हेठि रहंदो कचे में न उते वञी तव्हां बीहो जीअं उते पहुचे त उनखे पंधु वठी अचिजो ड्राइवर खे चइजो त गाॾी खानू वारी उतां खां फेराए ठीकु आहे साईं अचो तव्हां मूंसां गॾु हली आहे शींहं जे शिकार जे लाइ दिलावर खान
साहब गाड़ी में केर भी कोई सर गाड़ी खाली है कोई भी कान्हे चारई तरफ खतरो ही खतरो आए ऐसा पांजी मौज मस्तिन में हो जाऊं जी दुश्मन अची ओच तो बंदूक सीने मथा रखन वारिस खान तरीके में जुरियत है जो तुझे गोठ में दाखिल थी असा तनी पची विंदा या जुरत सिर्फ दिलावर खान ही करे सके तो अद्धा वडो एतरी मंजिल मारे कोन ईंदो जेकर आयो तो मोह ॾेई वठंदासीं वडे के मुंह ॾियण ॾाढो मुश्किल कम आहे यार छो पियो लाराए छो थो लाराए हकीम वञ वञी महफ़िल जी तैयारी कर जेको बि थियो ॾिठो वेंदो योरी काॾे निकिरी पिया बाबा साईं मुखे लगे तो दिलावर खान के हाकिम खान जी खबर पइजी वई आ बेडाडी जी तो आसा जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त पोइ उन्हनि खे इतला करणु लाज़मी आहे पर उन खां पहिरियां हिकिड़ो ॿियो कमु करणु घुर्जे ॿियो कहिड़ो कमु ॾिठई कोन त दिलावर खान सां रुस्तम गॾु अहिड़नि रुपोश माण्हुनि खे साण कयूं थो हुते हिन खां वधीक ॿियो कहिड़ो मौक़ो मिलंदो हुकुम जो कमाल खान कीअं यादि कयो रुस्तम जी ख़बर पइजी चुकी आहे जेकर तव्हां सुस्ती छॾियो त रुस्तम खे पकड़े सघो था ॿुधायो असां पंहिंजे तरफ़ सिकंदर खान ॾियो त हवाल या कानून सां सचाई करण कॾहिं को शुरू कई अथव दिलावर खान ड्यूटी त निभाइण जेको हुकुम मिलंदो उन ते अमल करण असांजो फर्ज़ तव्हां ॿुधायो तव्हां कंहिंजी तलाश में हो कुझु रूपोश माण्हुनि जो ॾस मिलियो आहे हितां गुज़रण वारा आहिनि इन करे पंहिंजो फर्ज़ पिया पूरो कयूं कोशिश कयो जीअं फर्ज़ में कोताही न थिए जेकॾहिं वारिस खान वारनि खे ख़बर पइजी वई आहे त पोइ पक सम्झ त हाकिम खान इतां ई वापसि हली वेंदो पोइ असां हिते बि हकीम खान जो इंतज़ारु कयूं हा सोराब असांखे बीहणो त हिते ई पवंदो जेकॾहिं हाकिम खान आयो त शाम ताईं पहुची वेंदो हाकिम खान वारनि जी पनाह मूसा खान वारा ई आहिनि जे वारिस खान वारनि खे छॾींदो त मूसा खान वारनि ॾेई वेंदो सोराब मूसा खान वारनि जे ॻोठ तरफ़ ॿियो मथियो रस्तो वञे पोइ किथे ओॾां निकिरी त न वियो उन तरफ़ खानूअ वारनि जो ख़ौफ़ अथसि उन करे उन तरफ़ न वेंदो ऐं ॿियो त हीउ रस्तो हुनखे वेझो पए थो तंहिंजे करे हितां अचण जा चांस हुनखे वधीक आहिनि हिकु त दिलावर खान उन पोइ लॻल आहे पूरी कोशिशि कयूं था दिलावर खान सां गॾु रुस्तम वारिस खान जे ॻोठ वञे पियो हिन वक़्तु किथे पहुता हूंदा जेकॾहिं तव्हां 10-15 मिंटनि में निकिरंदव त दिलावर खान वारा शहर जे मथे रस्ते ते तव्हांखे मिलंदा ठीकु आहे असां पंहिंजे तरफ़ खां पूरी पूरी कोशिशि कयूं ठीकु आहे पोइ देरि न थियणु घुरिजे न थींदी बाबा साईं मुखे नथो लगे त रुस्तम एतिरी आसानी सां पुलिस जे रुख चढ़ंदो अबे ॾाॾे जी दुआ सां
कमाल खान छा हाल आहे? पोड़ो शीं पंहिंजी गुफ़ा मां ॿाहिरि निकिरी चुको। पोड़ो शीं? दिलावर खान तव्हांजे पुठि रुख कयो अथसि, थोरो ख़्याल सां। ओ चइबो त दिलावर खान खे ख़बर पइजी वई त हाकिम खान मूं वटि तरसियल आहे। केरु आहे? कमाल खान। मूंखे ॾे। थोरो ख़्याल सां हाकिम खान, दिलावर खान तव्हां तरफ़ अचे पियो। हुनजे रस्ते में मूं बि ॼाण विछाए छॾी आहे। तव्हां ताईं पहुचण कोन ॾींदोसांसि, पर पोइ बि थोरो ख़्याल सां। कमाल खान तूं बेफ़िक्र थी रह। दिलावर खान कमाल खान ॾिसी वरितो आहे। पोइ कहिड़ो थो फ़र्क़ु पए? पुलिस खे इतला करे छॾींदो ऐं इन सां गॾु हाकिम खान खे बि आगाह कंदो। ऐं हाकिम खान वारिस खान जो घर छॾे सिधो मूसा खान तरफ़ वेंदो ऐं असांखे बि उहो ई ज़हन में रखी